बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ही पसे पाण खे, पाण ही महबूब, पाण ही खलके खूब, पाण ही तालिब दिन जो। अस्सलामु अलैकुम व्यूवर्स, आऊं जी मेज़बान तायरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूद आहियां सुबुह मेहरान। खोड़ सारियूं दुआऊं अवां जूं आंगण में अवां जे लाइ दुआऊं हूंदियूं आहिनि, नेक तमन्नाऊं हूंदियूं आहिनि ऐं उमेद बि करियूं था तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। ऐं सुबुह जो टाइम आहे त सुबुह जो वक़्तु ॾाढो लाइटली अवां सभिनीनि जो गुज़री रहियो हूंदो। सभिनी पहरनि में, टिनी पहरनि में पुछो वेंदो आहे, इहो बि हिकिड़ो सुवालु आहे, तव्हांखे कहिड़ो पहर वणंदो आहे, वणंदड़ पहर लॻंदो आहे? त काफ़ी घणा माण्हू उहे हूंदा, उन साइड हूंदा, उन हुजूम में हूंदा जेके चवंदा हूंदा त सुबुह जो पहर असांखे ॾाढो वणंदड़ लॻंदो आहे। आऊं बि उन्हनि माण्हुनि में ई शुमार थियां थी। सुबुह जो पहर पाण सभिनी खे वणंदो आहे। मां सम्झां थी त सभिनी पहरनि मां वणंदड़ पहर बि इहो थींदो आहे। रब ताला जे नाले सां ॾींहं जी शुरूआति थिए थी ऐं सुठी शुरूआति हमेशह सुठो अंजाम आणींदी आहे, सुठो अंत हमेशह सुठी शुरूआति जो थींदो आहे, सुठो एंड हमेशह सुठी शुरूआति जो थींदो आहे। इहो पाण स्टोरीज़ में ॾिसंदा आहियूं, रियल स्टोरीज़ में बि हूंदो आहे, इमेजिनरी स्टोरीज़ में बि ईअं ई हूंदो आहे। ऐं आउं इन ॻाल्हि ते यकीन बि रखां थी ऐं मां सम्झां थी त अव्हां सभु जेके असांजा ॾिसंदड़ आहियो उहे बि इन ॻाल्हि ते किथे न किथे ज़रूरु तव्हांजो बिलीव हूंदो, तव्हां इन ते यकीन रखंदा हूंदव। सो चवण जो मक़सदु इहो आहे त सुबुह जी सुठी शुरूआति, ॾींहं जो सुठो मुंहिंजे ख़्याल सां इख़्तिताम हूंदो आहे। अव्हां जो ॾींहुं सुठो एज़ पर पैटर्न तॾहिं थिए थो जॾहिं अव्हां जो आगाज़ ॾींहं जो तमामु बहितरीनु हूंदो आहे। सो पंहिंजे ॾींहं जी सुठी शुरूआति कयो। ऐं समटाइम्स असां पंहिंजे स्केड्यूल खां हटी वेंदा आहियूं, समटाइम्स असां एज़ पर प्लानिंग कोन हली सघंदा आहियूं। सो चयो वेंदो आहे त बैक प्लानिंग बि ज़रूरी हूंदी आहे। सो एक्टिव माइंड जी मुंहिंजे ख़्याल सां हिते ॻाल्हि थिए थी त तव्हां जेतिरा अलर्ट आहियो, जेतिरो एक्टिवली तव्हां कमु कयो था, ओतिरो तव्हांजो रिज़ल्ट तव्हांखे सुठो मिले थो या रिटर्न प्रोसेस जेको आहे उहो बि बहितरु हूंदो आहे। मां हमेशह चवंदी आहियां कर्मा ऑलवेज़ वर्क्स। सो चवण जो मक़सदु त जेतिरो बहितरु कयो था ओतिरो अव्हां सां बहितरु थिए थो ऐं बहितरु करण जी चाह बि हुअणु खपे ऐं बहितरु करणु बि खपे। व्यूअर्स, हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार कंहिंजो आहे इहो आउं ॿुधाईंदी हलंदसि। हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे ज़ीरा प्लस जो ऐं हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे ज़ीरा प्लस सां। ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस। सो प्रोग्राम में स्टार्टिंग में चांहि गॾु आहे ऐं ज़ीरा प्लस मौजूदु आहे। आयल महिमान असांजा बहितरीन आहिनि। सो हलो त इंट्रोडक्शन पाण करायूं था। अनवर अली रोशन साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण एक्स नेशनल बैडमिंटन क्लियर आहिनि। एमफिल संदन थियल आहे फिज़िकल एजुकेशन में ऐं फिज़िकल एजुकेशन जी जेकॾहिं ॻाल्हि थिए थी त रांदियुनि जी ॻाल्हि थिए थी ऐं चयो वञे थो त अव्हां जेकॾहिं फिट आहियो, अव्हां जेकॾहिं बिल्कुलु सम्झो था तंदुरुस्त आहियो त पोइ तव्हांजा जेके गोल्स आहिनि, अव्हां जेको डिसाइड कयो आहे, यकीन मञो त उनखे हासिलु करण जे लाइ तव्हां जेको हिकिड़ो पंहिंजो प्रॉपर पैटर्न ठाहियो आहे त तव्हां कुझु वक़्त में, जेतिरो वक़्तु तव्हां पंहिंजो सम्झो था त उनखां पोइ तव्हां उन गोल ताईं ज़रूरु पहुची सघो था, रीच आउट करे सघो था। सो फिज़िकल एजुकेशन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थींदी। अव्हांखे पहिरीं असां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। हैव अ गुड मॉर्निंग। जी अल्हम्दुलिल्लाह, आउं बिल्कुलु ठीकु आहियां। अनवर अली भाउ, ठीकु आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह जी, अल्लाह जा एहसान। ओके जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। सो स्पोर्ट्स जे हवाले सां कीअं स्टार्ट कंदो, छा पियो थिए हिन वक़्तु स्पोर्ट्स में, रांदियुनि में? स्पोर्ट्स जे हवाले सां नॉर्मेलिटी में असांजे ख़ासि तौर ते जेके मेगा सिटीज़ आहिनि, कराची, हैदराबाद, इन्हनि में कमु सुठो पियो हले। बाक़ी जेके असांजा थोरा पुठिते पियल इलाइक़ा आहिनि या रिमोट एरिया सम्झोसि, उन में एज़ सच एॾो को ख़ासि स्पोर्ट्स न पियो थिए। पर अल्हम्दुलिल्लाह सुठी ॻाल्हि आहे त गवर्नमेंट उन तरफ़ ध्यानु ॾिए पई ऐं रिसेंटली गवर्नमेंट डिस्ट्रिक्ट जा ऑफिसर्स रखिया आहिनि जी। हर डिस्ट्रिक्ट में हिकिड़ो ऑफिसर रखे उनखे टास्क इहो ई ॾिनो आहे त स्पेशली जेके नंढा माना इन्हनि कराची, हैदराबाद जे साम्हूं जेके नंढा शहर आहिनि, जीअं लाड़काणो आहे, सखर आहे ऐं मेपो ख़ासि आहे, उन्हनि में या इन्हनि खां बि जेके नंढा शहर आहिनि उनमें प्रमोशन जे लाइ स्पेशल टास्क ॾिना विया आहिनि माना असांखे। सो इहो आहे त स्पोर्ट्स
चइजे त मिली जुली कैफ़ियत आहे, उते बि सुठी थिए पई। ग्रेजुअली डे बाय डे जीअं माण्हुनि में अवेयरनेस अचे पई, सही। उते बि इम्प्रूव थिए पियो। ज़बरदस्त ज़बरदस्त बहितरीन। अच्छा, हिन वक़्तु तव्हां पंहिंजूं ख़िदमतूं किथे सर अंजाम ॾियो पिया, असांजे व्यूअर्स सां तव्हां शेयर कंदा आहियो? हाँ, हींअर आउं डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर आहियां मटियारी में। जी हाँ, उते आउं मटियारी शहर में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियां पियो। जी। ऐं असांखे रिसेंटली मौक़ो मिलियो आहे 4-5 महीना गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे माना जेके फैसिलिटीज़ आहिनि उहे असां कोशिशि कयूं पिया त असांजा स्पेशली उहे एरियाज़ जीअं हाला थी वियो, जेके मुंहिंजे माना डिस्ट्रिक्ट में अचनि था, जीअं सईदाबाद थी वियो, उते कोशिशि करूं पिया त स्पोर्ट्स जो प्रमोशन कयूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह मूं रिसेंटली विज़िटेड कया आहिनि, मटियारी जा कुझु स्कूल कया आहिनि, कुझु नंढा क्लब्स ठहियल आहिनि उते क्रिकेट जा, उन हवाले सां मूं विज़िट कयो आहे। बैडमिंटन बेसिकली मुंहिंजी गेम रही आहे, उनजे रिवाइवल लाइ बि मां उते एफर्ट्स वठां पियो वेठो। ओके ओके जी, ज़बरदस्त ज़बरदस्त, बहितरीन तव्हां जूं ख़िदमतूं, बहितरीन तव्हांजो कमु, ऐं माशाल्लाह सां तव्हां इलाही महिनती इंसान आहियो। अल्लाह पाक तव्हांखे खोड़ सारियूं कामयाबियूं नसीब फरमाईंदो। अच्छा, अव्हांजी एजुकेशन थोरो ईअं पाण चऊं त हींअर रिवाइंड टाइम आहे, थोरो तव्हां ॿुधाईंदा त कीअं बैडमिंटन जी तरफ़, फिज़िकल एजुकेशन जी तरफ़ तव्हां आया? सो यस प्लीज़। अदी इहो टू बी ऑनेस्ट अगरि ॿुधायां त इट इज़ एक्सीडेंटल। ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत इंसिडेंट सम्झोसि त मां माना बेसिकली आई वॉज अ क्रिकेटर, ऐं ग्रेड 2 ताईं क्रिकेट बि खेॾी, पर पोइ कुझु अहिड़ा मूं रिज़ल्ट्स ॾिठा, मूं महसूसु कयो त तमामु घणो कॉम्पिटिशन आहे। पोइ असां न्याज स्टेडियम में खेॾंदा हुआसीं, पोइ न्याज स्टेडियम में वेंदे वेंदे विच में बैडमिंटन क्लब ईंदो आहे, पोइ कॾहिं कॾहिं असां अक्सर थकी पवंदा हुआसीं त वेही रहंदा हुआसीं। पोइ बसि ईअं ई आहिस्ता आहिस्ता दिमाग़ में आयो त यार हुते कुझु कोन थी सघंदो, छो त तमामु घणो कॉम्पिटिशन आहे, हर घिटी में वसीम अकरम थियण जी कोशिशि हर को करे थो। पोइ असां सम्झो त असांजी दाल हिते न ॻरंदी। पोइ अल्हम्दुलिल्लाह बैडमिंटन में आयासीं ऐं वरी स्कूल लेवल ते बैडमिंटन खेॾी त अल्हम्दुलिल्लाह हुन में ॾाढो चाम नज़र आयो, ऐं नज़र आयो त इन में माण्हू घिड़ी कुझु करे सघे थो। पोइ अल्हम्दुलिल्लाह पोइ बैडमिंटन में आउं पाकिस्तान लेवल ते बि खेॾियुसि। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हांजी जर्नी तमामु बहितरीन आहे। तव्हांजे एक्सपीरियंस ऐं तव्हांजे एक्सपोजर जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। प्राइमरी एजुकेशन कीअं रही आहे तव्हांजी? प्राइमरी एजुकेशन अदी मॉडल स्कूल हैदराबाद ओल्ड कैंपस। ओके। हा, अल्हम्दुलिल्लाह मैट्रिक उतां हो। पोइ तमामु सुठी एजुकेशन हुई उते, स्पोर्ट्स जे लाइ तमामु सुठो। साईं शेख साहब उते असांजा स्पोर्ट्स जा टीचर हूंदा हुआ, उन्हनि असांखे तमामु घणो गाइड कयो उते, माना तमामु घणो, माना एवरी टाइम माना त बाबा तव्हां एजुकेशन सां गॾु गॾु स्पोर्ट्स बि खेॾो। पोइ ईअं खणी सम्झो त मुंहिंजो माना शुरूआति में साईं ख़ुदि टेबल टेनिस जा प्लेयर हुआ। पोइ उतां माना मूंखे स्पोर्ट्स जो वॾो क्रेज़ थियो त मूंखे स्पोर्ट्स में कुझु करणु खपे। पोइ वरी तालीम अॻिते थी, वरी पब्लिक स्कूल हैदराबाद, वरी पब्लिक खां पोइ सिंध यूनिवर्सिटी, माशाल्लाह। पोइ वरी सिंध यूनिवर्सिटी में मुंहिंजी बेसिक जेका पहिरीं डिग्री हुई उहा कंप्यूटर में हुई। अच्छा। जी हाँ, आई वॉज IT में माना। पोइ उनखां पोइ वरी आउं पंहिंजे स्पोर्ट्स में लॻी वियुसि। स्पोर्ट्स जॾहिं तव्हां नेशनल लेवल ते खेॾो था त पोइ तव्हांजी गेम तव्हांजी पढ़ाई खे डिसकंटिन्यू करे ई करे थी, छो त 3-3 महीननि जूं कैंप्स थींदियूं आहिनि, पोइ या पंहिंजे शौक़ जी घटिताई सम्झो बहरहाल डिसकंटिन्यू थी वञे। पोइ ईअं पढ़ाई मुंहिंजी शुरू में डिसकंटिन्यू थी। सही सही। पोइ IT खां जंप आउट करे फिजिकल एजुकेशन जी तरफ। पोइ वरी लॉन्ग जर्नी आहे, वरी आउं बैडमिंटन खेॾण जो शुरू कई त पोइ तक़रीबन लाहौर में रहणु थींदो। पोइ वरी पोइ बैडमिंटन में 8-10 साल गुज़री विया, पर महसूसु थियो त पढ़ाई खे कंटिन्यू करणु खपे। पोइ वरी अल्हम्दुलिल्लाह 2012 में या 13 में मूं वरी माना फिजिकल एजुकेशन में मास्टर्स। सही सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। माना इहा बि हिकिड़ी वाकई में थोरी डिफरेंट जर्नी आहे। मां सम्झां थी त इहो सफ़र बि ख़ूबसूरत हूंदो आहे। ऐं असांजी कैरियर काउंसलिंग सही कोन हूंदी आहे, कैरियर काउंसलिंग हालांकि थींदी कोन आहे स्टार्टिंग में। जेके बि असां वटि कामयाबु शख़्सियतूं अचनि थियूं, संदन सां जॾहिं बि कचहरी थींदी आहे, पंहिंजा एक्सपीरियंसिस शेयर कंदा आहिनि, त मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में आई आहे त जेकॾहिं कैरियर काउंसलिंग तव्हांजी कोन आहे, अव्हांखे कोई गाइड करण वारो कोन आहे, अव्हांजो कोई मेंटोर कोन आहे, त पोइ तव्हां सही फील्ड चूज़ न कंदा आहियो। पोइ छा था सम्झो त माण्हू डिस्ट्रैक्ट थिए थो, काफ़ी नौजवान इन सफ़र जे दौरान डिस्ट्रैक्ट थियनि था? हा, थींदो हूंदो। मां सम्झां थो त असां सां बि ईअं ई थियो। बेसिकली त जेको स्पोर्ट्समैन हूंदो आहे उहो पैदाइशी हूंदो आहे, मीन्स उहो कन्वर्ट घटि ई थींदो आहे। माना जंहिंखे रांदि जो शौक़ु आहे शुरू खां रांदि में माना
उनजो ध्यानु घणो हूंदो। लाइक जीअं को एक्टर हूंदो आहे त बाय बर्थ उहो एक्टर ई आहे, उनखे असां ठाहे नथा सघूं, कुदरती असांजा आहे। वरी इन्फ्लुएंस हूंदो आहे मथां खां त न बाबा तोखे डॉक्टर इंजीनियर थियणो आहे, जी पोइ बसि पोइ इहा जंग हलंदी आहे वालदेन सां, पोइ नेठ फाइनली जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे कॾहिं कॾहिं वालदेन खटे वेंदा आहिनि, माण्हू पंहिंजी फील्ड छॾे ॾींदो आहे, कॾहिं कॾहिं वरी वालदेन बैक ते थी वेंदा आहिनि। अलहमदिल्ला मूंखे सपोर्ट मिली त बाबा ठीकु आहे, भला अगरि तुंहिंजो रांदि ते ध्यानु घणो आहे त भला तूं रांदि खे कंटिन्यू कर, पर वालिद साहब जो चवणु हूंदो त पुटु मास्टर डिग्री ज़रूरु तव्हां वटि जी हुजे। जी पोइ अलहमदिल्ला इन शइ खे मूं फील कयो त न यार मास्टर डिग्री मस्ट बि हुजणु खपे, छो त बैडमिंटन में जॾहिं असांजो कोचिंग्स कैंप्स वग़ैरह नेशनल ट्रेनिंग सेंटर्स कराची में या लाहौर में थींदियूं हुयूं, पढ़ाई डिसकंटिन्यू थी वई। सही सही पोइ इहा तव्हां वारी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, फील्ड अगरि ग़लति अची थी वञे, पर अलहमदिल्ला मूं इहो सोचियो त न आउं बेसिकली स्पोर्ट्समैन आहियां त मूंखे स्पोर्ट्स जी डिग्री ई करणु खपे। पोइ अलहमदिल्ला उहो जीअं चवंदा आहिनि राइट मैन ऑन राइट प्लेस, यस कुझु सीनियर दोस्त हुआ, कुझु असांजा एक्स खिलाड़ी हुआ, उन्हनि ॾाढो सुठो मशवरो ॾिनो। ऐं मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे अमजद सुमरो, उन मूंखे ॾाढो गाइड कयो माशाल्लाह। त तव्हां स्पोर्ट्समैन आहियो, तव्हां फिज़िकल एजुकेशन जी तरफ़ अचो। त पोइ अलहमदिल्ला फिज़िकल एजुकेशन कई ऐं हाणे अलहमदिल्ला मुतमइन आहियूं, अलाह साईं जॉब बि स्पोर्ट्स जे हवाले सां ॾेई छॾी आहे। जी। अलहमदिल्ला प्योर स्पोर्ट्समैन आहियूं, कमु कंदासीं इंशाल्लाह, जी फ्रूटफुल कमु कंदासीं इंशाल्लाह इंशाल्लाह। ईअं असांजूं बि उमेदूं इहे ई आहिनि त तव्हां फ्रूटफुल कमु कयो ऐं कुझु न कुझु बहितर असां बहितरी जी तरफ़ वधूं, बहितर थींदो रहे। ऐं वक़्तु ब्रेक शो थी वियो आहे व्यूवर्स, असां वधंदासीं साही जी तरफ़। हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस जो ताज़ो ऐं मुनफ़रिद ज़ाइक़ो जेको ॿियो कंहिं में किथे नड़ो ब्रेक आहे। स्टे ट्यून, वी आर जस्ट कमिंग बैक। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीहर भलीकार चवां थी अमां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मिराण में, ऐं प्रोग्राम सां ख़ासि स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ज़ीरा प्लस जी। ऐं चांहि हुजे, ज़ीरा प्लस हुजे त पोइ गुफ़्तगू ख़तमु थियण जो नालो ई न वठे। सुठा गेस्ट असांजे प्रोग्राम में ॿियनि गेस्ट असांखे जॉइन कयो आहे, सो तारीफ़ जी तरफ़ आउं अॻियां वधां थी। एस एम नदीम साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं स्पोर्ट्स एक्सपर्ट पर्सन आहिनि पाण, ऐं सुठी नॉलेज रखनि था, बहितरीनु उस्ताद पिणु आहिनि, तमामु सुठो एक्सपीरियंस आहे संदनि। ऐं एक्सपोजर जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त बहितरीनु एक्सपोजर पिणु रखनि था, सुठी नॉलेज संदनि आहे। असां तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, कीअं आहियो? वालेकुम अस्सलाम, ठीकु, ज़बरदस्त ज़बरदस्त, ओके जी। सो पहिरीं असां SPL जे हवाले सां ॻाल्हायूं। हाँ हाँ जी जी, SPL में छा आहे, कीअं आहे, कीअं ॿुधाईंदा, कीअं शेयर कंदा? प्रीमियर लीग है बेसिकली, और काफ़ी हमने प्रोग्राम भी किए हैं इस पर, जी जी SPL पर। तो अभी इनकी जो मालिकाना हकूक जो दिए जाते हैं उसकी कोई सेरेमनी थी कराची में, मैं खुद भी गया हुआ था। दो फ्रेंचाइज हैं, एक तो हैदराबाद बहादुर्स और दूसरी है बेनज़ीराबाद लाल्स। तो उनके जो मालिकाना हकूक दिए गए मुख्तलिफ लोगों को। हयात ग्रुप ने हैदराबाद बहादुर्स को लिया, और नवाब शाह जो है वो किंगडम वैली के हैं, शाहिद हुसैन साहब, उन्होंने इसको जो गुलाम हुसैन शाहिद उनका नाम है, तो उन्होंने जो है इसको लिया है। तो अब 10-15 दिन के अंदर सुना है कि ये लोग जो है उसके शायद ट्रायल्स वगैरह शुरू करेंगे बच्चों के, और वो ट्रायल्स होंगे अंडर 23। तो हर टीम के अंदर जो सिंध के तकरीबन 5 लड़के जो है वो जो सिंध का डोमिसाइल होल्डर हैं, यानी कि लोकल आप कह लें लोग यहाँ के, वो उस फ्रेंचाइजीज में जो है हिस्सा लेंगे। बाकी कि एक जो वो एमर्जिंग कैटेगरी का प्लेयर प्लेइंग 11 में होगा। तो इस तरीके से ये है कि अगर ये हो जाता है तो मैं समझता हूँ कि क्रिकेट के अंदर एक जो है वो रेवोल्यूशन आ जाएगा सिंध के अंदर, क्योंकि इससे पहले इस किस्म की कोई लीग या कोई टूर्नामेंट हुआ नहीं है जिसमें बच्चों को इतने बेनिफिट्स मिले। अच्छा, उन्होंने ये सब चीज़ें तो अपनी तरफ है कि ये खेल भी है और क्रिकेट भी है, चल भी रहा है, और टूर्नामेंट भी होगा, लीग भी होगी। उसके अलावा भी वो लोग जो है वो मुआशरती बेहतरी की तरफ जो है काफ़ी काम करने का सोच रहे हैं। जैसे बच्चों को एजुकेशन देना, उनकी एकेडमीज लगाना, उनके एक्सपेंसेस बेयर करना, तो इससे बहुत ज़्यादा फ़ायदा होगा कि हर जो है रीजन के अंदर एक एक एकेडमी होगी, फिर उसका हाई परफॉर्मेंस सेंटर जो है वो कराची के अंदर होगा। वही बच्चे जो है यहाँ से सेलेक्ट होकर कराची जाएंगे, तो इसके जो प्रेसिडेंट है नबी वो अपने आरिफ मलिक साहब, तो उनके बकौल के फिर इन बच्चों को हम जो है वो इंग्लैंड और मुख्तलिफ कंट्रीज़ के अंदर जो है कि इंटरनेशनल एक्सपोजर देंगे। और इस लीग के अंदर जो मकसद वर्ल्ड कप के अंदर जो मीडिया कवरेज होती है, यानी कि 30 कैमरे लगे होते हैं वर्ल्ड कप में या कोई भी बड़ा इवेंट होता, तो इस लीग के अंदर भी मकसद बच्चों को इस लेवल का इन्वायरमेंट देंगे कि वो 30 जो कैमरे की आंखें जो उनको देख रही होंगी मुख्तलिफ एंगल से। तो आप ये देखें, जब वो बच्चों को इतनी मकसद
पब्लिसिटी मिलेगी, इतना फेम मिलेगा, तो फिर वो बच्चे का कॉन्फिडेंस लेवल और तमाम चीज़ें जो है वो कहाँ पर जाएंगी। तो इस हवाले से मैं सिंध गवर्नमेंट का भी शुक्रिया अदा करूँगा कि उनका भी इसमें ताउन है। और नवीद साहब हैं डायरेक्टर ऑपरेशन, वो बेचारे वो भी बहुत ज़्यादा जो है इसके अंदर एफर्ट कर रहे हैं कि ये लीग जो है, देखिए काफ़ी चीज़ें होती हैं, लोग जो है वो कुछ लोग जो है इसको पसंद भी कर रहे होंगे और कुछ लोग जो है मकसद हिंड्रेंस जो है वो रुकावट हर्डल जो कहते हैं। सही सही, हर एक का अपना पर्सपेक्टिव है, सही बात है। वो सारी चीज़ें लेकर चल रहे हैं और उसके बावजूद भी जो है वो दिन रात मेहनत कर रहे हैं ये लोग कि ये जो है लीग किसी भी तरीके से जो है 19 तारीख उन्होंने दी है, 19 सितंबर उसका जो है मेगा ओपनिंग जो है उसकी कराची नेशनल स्टेडियम में होगी। तो इंशाल्लाह हम देखेंगे कि जो है जैसे जैसे दिन करीब आ रहे हैं तो एक्साइटमेंट भी बढ़ रही है प्लेयर्स की, और उसके अलावा जो है मुख्तलिफ जो है जॉब्स के मौके भी आ रहे हैं, लोगों को हायर भी कर रहे हैं। मिसबाहुल हक जो है हमारे लेजेंड है और सबसे कामयाब कैप्टन पाकिस्तान के हैं, उनको जो है हैदराबाद बहादुर का जो है उन्होंने हेड कोच रखा है। और शोएब मलिक जो वो कप्तान होंगे, आइकॉन प्लेयर हैं शोएब मलिक, वो भी हमारे लेजेंड है। शोएब मलिक एक बहुत बड़ा नाम है। तो वो अब जब देखें हमारे यहाँ का अगर एक लोकल बच्चा शोएब मलिक और मिसबाहुल हक के साथ अटैच होगा तो वो क्या कुछ नहीं सीखेगा, और फिर उसका एक जो है अपना मतलब कॉन्फिडेंस लेवल जो है वो कहाँ पर होगा। सही सही। तो इस हवाले से बड़ा एक अच्छा खुशाइंदा अमल है और हम सब दुआ करते हैं कि अल्लाह ताला इस लीग को कामयाब करे। आमीन आमीन। बेहतरीन, ॾाढो बेहतरीन ऐं ॾाढो प्रोमिनेंट वे सां तव्हां असांजे व्यूवर्स सां तव्हां शेयर कंदा आहियो। ऐं हक़ीक़त जी ॻाल्हि आहे त जेकॾहिं पब्लिसिटी मिलंदी ऐं उहो फेम मिले थो त यकीनन जेके असांजा यंगस्टर्स आहिनि जेके अॻियां वधणु चाहिनि था त उन्हनि जे लाइ हिकिड़ा बहितरीन रस्ता आहिनि, बहितरीन राहूं आहिनि। ऐं असां बि दुआगू आहियूं त बहितरीन मंज़िलूं माणनि जेके बि प्लेयर्स आहिनि। सो यस, अनवर अली रोशन साहब खां सभु चवंदासीं बेसिकली तव्हां किथां जा आहियो? वॾड़ा त लाड़काणे जा हुआ, जी जी, पर पोइ असांजी पैदाइश हैदराबाद जी आहे। अच्छा। हैदराबाद में वैदत कॉलोनी में असांजो नंढपण गुज़रियो ऐं अॼुकल्ह कासमावत में रहंदो आहियां। ओके जी, ज़बरदस्त। अच्छा, उनखां अलावा SPL जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था त उन सां छा फ़ाइदो थींदो, अव्हां कीअं शेयर कंदा? SPL तमामु वॾो हिकिड़ो स्टेप आहे सिंध गवर्नमेंट जो ऐं PCB जो बि डेफिनेटली इन्हनि सां गॾु कोऑपरेशन हूंदो। ऐं इनमें जीअं नदीम साहब चयो त तमामु वॾी इंकरेजमेंट मिले थी। मूंखे पर्सनली एक्सपीरियंस आहे जॾहिं माण्हू कंहिं इंटरनेशनल प्लेयर खे पाण सां गॾु ॾिसंदो आहे त हिकिड़ो एक्स्ट्रा ऑर्डिनरी बूस्ट पैदा थी वेंदो आहे इंसान में ऐं माण्हू पंहिंजे लेवल खां मथे कमु करणु शुरू कंदो आहे। ऐं इहो प्रमोशन जेको ॿुधायो हुयो तमामु बहितरीनु आहे। असांजा जेके स्पेशली जेके रिमोट एरियाज़ जा जेके प्लेयर्स आहिनि, जॾहिं उन्हनि खे इहा फैसिलिटी मिलंदी त इनशाला उन्हनि में वॾो फ़र्क़ु ईंदो। बिल्कुलु बिल्कुलु, माना बाक़ाइदा। पर हिकिड़ी हिन में शइ जेका आहे, मां मीडिया जे थ्रू रिक्वेस्ट कंदुसि जेके सिंध प्रीमियर लीग खे माना लुक आफ्टर कनि पिया या उनखे कंट्रोल कनि पिया, त मक़ामी ॿारनि खे मौक़ो ॾिनो वञे। मक़ामी ॿारनि खे मौक़ो ॾिनो, अक्सर ईअं थींदो कोन्हे। अक्सर मूं ॾिठो आहे, तव्हां PSL ॾिसो, अगरि मुल्तान जी टीम आहे त हिकु बि शायदि खिलाड़ी मुल्तान जो न हूंदो आहे हुनमें, जेको मुंहिंजो हिकिड़ो पर्सनल एक्सपीरियंस आहे। मक़ामी माण्हुनि खे मौक़ो ॾिनो वञे, चाहे असांजी गेम भले उन असल में हिननि में हिकिड़ो प्रॉब्लम इहो हूंदो आहे त अगरि असां बिल्कुलु मक़ामी छोकिरे खे मौक़ो ॾींदासीं त गेम जो लेवल थोरो हेठि अची वेंदो। मुंहिंजो पंहिंजो पर्सनल राय आहे, माइट बि आऊं क्रिकेट जो एक्सपर्ट न आहियां, मुंहिंजो राय आहे त जंहिं महिल मक़ामी माण्हू खे तव्हां ॾियो, भले गेम जो लेवल हेठि अची वञे, छो त असांजो जेको मेन टास्क आहे उहो आहे मक़ामी स्पोर्ट्समैन खे बूस्ट करे मथे खणी अचणु। अगरि तव्हां रुगो ॿाहिरियां खिलाड़ी खिलाईंदा त उन सां माना को एज सच वॾो फ़ाइदो थींदी, पोइ बि प्रमोशन थींदी, जिथे बि थींदी। टीवी ते रुगो नालो ई अची वञे अगरि नवाब शाह जो त उनमें बि इंकरेजमेंट ईंदी आहे। अगरि तव्हां उनजो पूरे जो पूरो फ़ाइदो वठणु चाहियो था त मक़ामी एटलीस्ट 1 या 2 प्लेयर्स खे हुजणु खपे। ऐं अल्हम्दुलिल्लाह मूं ॾिठो आहे क्रिकेट में ग्रेड 2 या फर्स्ट क्लास में छोकिरा ॾाढा एक्टिव आहिनि अॼुकल्ह, दादू जा या टंडो आदम जा या नवाब शाह जा मूं ॾिठा आहिनि छोकिरा सुठा, लाड़काणे जा सुठा। ऐं ही गेम त आहे ई इंट्रस्ट जी ॻाल्हि, यकीनन उहे ई नौजवान अॻियां अचनि था, उहे यंगस्टर्स अॻियां अचनि था जेके शौक़ु रखनि था, जेके बहितरीन खेॾनि था, उन्हनि जी सिलेक्शन थिए थी। मक़ामी माण्हुनि जी ई सिलेक्शन थियणु खपे। अव्हां खां असां इन हवाले सां पुछंदासीं, तव्हांजी छा राय आहे? देखिए, इन्होंने अनवर ने कहा कि जो है वो भले गेम का लेवल नीचे आ जाए
तो उन्होंने देखे ये सिस्टम भी जो मैकेनिज्म जो बनाया ना वो बनाया ही ऐसा है कि हर टीम में 5 प्लेयर, यानी कि वो सिंध के डोमिसाइल होल्डर होंगे, वो किसी भी इलाके से हों, यानी टोटल 6 टीम है तो 30 प्लेयर हो गए। तो वो तो डेफिनेटली जो है वो 30 प्लेयर तो जो है 6 फ्रेंचाइजीज के अंदर होंगे, तो उनका लेवल जो 30 प्लेयर्स का है वो सबका एक जैसे ही होगा तकरीबन, जो बेस्ट होंगे इसमें सिंध के अंदर अंडर 20 थी, तो वो फ्रेंचाइज जो है वो तकरीबन बराबर आ जाएंगे। फिर उसके बाद जो आइकॉन कैटेगरी है, गोल्ड है, डायमंड है, वो अलग प्लेयर्स हैं। तो इन्होंने जो वो बैलेंस करने के लिए ये इस किस्म का एक मैकेनिज्म बनाया कि हर टीम में 5 जो है वो प्लेयर डालेंगे, और जैसे एमर्जिंग प्लेयर होते हैं वो अंडर 21 होता है, अंडर 19 कह लें आप उसको, वो भी एक एक हर टीम में होगा, वो कोई भी हो सकता है। सही। तो ये फ्रेंचाइज को बैलेंस करने के लिए ओके, असां जेकर मैकेनिज्म जी ॻाल्हि कयूं था त पोइ हाणे जहिड़े तरीक़े सां सेटअप आहे उन तरीक़े सां ई ऑब्वियस ॻाल्हि आहे त SPL हलंदी, पर चवण जो मक़सदु आहे त तव्हांजी पंहिंजी छा राय आहे, पर्सनली तव्हां छा था सम्झो त छा मक़ामी माण्हुनि जो हक़ आहे? हाँ बिल्कुल, देखें डेफिनेटली सबसे पहला हक तो होता ही उनका है, और मतलब उनको लेना भी चाहिए। और मैं शुरू से ही तकरीबन हमारे जो SPL का जो सबसे पहला प्रोग्राम है, ये भी क्रेडिट जाता है मेहरान टीवी को, कि उन्होंने लाइव जो प्रोग्राम किया किसी भी टेलीविजन चैनल पे, वो मेहरान टीवी था जो पहला प्रोग्राम जो सिंध प्रीमियर लीग का हुआ। तो जब से लेकर हम लोग साथ हैं, मतलब मुख्तलिफ प्रोग्राम भी अटेंड करते हैं और फिर रब्ता भी रहता है, तो उनकी इंटेंशन जो अभी तक नजर आ रही है वो बड़ी पॉजिटिव और बहुत अच्छी है। सही कि वो कुछ करना चाह रहे हैं सिंध के हवाले से और सिंध के लिए, ठीक है ना। रज़ाक और शाहिदा अफरीदी जैसे उन्होंने जो है लोग हायर किए में, शाहिदा अफरीदी जो है वो एम्बेसडर हैं, और रज़ाक जो है मेंटोर हैं और कोच भी हैं। जो ट्रायल्स होंगे वो ट्रायल का पूरा प्रोसेस जो है, अब्दुल रज़ाक जो है वो हमारे लेजेंड ऑलराउंडर हैं, उन्होंने भी पाकिस्तान के लिए काफ़ी सर्विसेज दी हैं एज ए क्रिकेटर, तो वो इसको मॉनिटर करेंगे टोटल। तो उनका कहना ये था रज़ाक का, वहाँ पर जब उनकी मैंने स्पीच सुनी, उन्होंने कहा कि देखें मैंने खुद भी सहा है, मकसद मैं खुद भी इस मरहले से गुजरा हूँ कि न्यूट्रिशन के मतलब खाने के पैसे नहीं होते थे, ठीक है, किराए के पैसे नहीं होते थे, किट लेने के पैसे नहीं होते थे। तो मकसद जो आदमी इस लेवल से ऊपर आया हो तो उसके अंदर मकसद इस लेवल के लोगों की फीलिंग और एहसासात लाजमी मौजूद होंगे। सही पैचो। तो उन्होंने कहा कि मैं जो भी करूँगा वो मेरिट पर करूँगा, और हमारा काम ये है कि ज़्यादातर उन बच्चों को लेना, उन लड़कों को लेना जो जिनको मौके नहीं मिलते हैं, जी हाँ, ठीक है ना। मतलब कोई भी वजह हो सकती है मौका ना मिलने की, PCB के टूर्नामेंट नहीं खेल पाते, तो उन बच्चों को वो लोग ज़्यादातर कोशिश करेंगे कि हायर करें, और जिनके अंदर पोटेंशियल हो। ये इन्होंने बात की ना कि भाई जो वो मतलब खेलना कम आता है, तो देखिए टैलेंट होता है 2 तरह का, एक होता है नेचुरल, दूसरा होता है ड्यू टू हार्ड वर्क। क्रिकेटर ज्यादातर वो क्रिकेट खिला खिला के उसको क्रिकेटर बना देते हैं, ड्यू टू हार्ड वर्क, वही गाल, बिल्कुल सही। और एक होता है नेचुरल वो पोटेंशियल नजर आती है कि भाई वो अगर कोई बॉलर है, आपने बॉल करते हुए देखा, उसने शुरू में ही 130 प्लस की बॉल कर दी, ठीक है ना, तो वो और ज्यादा 140 की बॉल कर दी, एक्स्ट्राऑर्डिनरी प्लेयर है, ठीक है ना। अब देख रहे हैं जब ये नेचुरल टैलेंट और ये इस तरीके से ये दोनों मिक्सअप करके जब ये बनाएंगे टीमें, तो आप ये देखेंगे वो बच्चे जो है बिल्कुल शाइन करेंगे, उनकी फिटनेस का, उनकी बायोमैकेनिक्स का, उनकी स्किल का, उनकी न्यूट्रिशन का, हर चीज़ का वो लोग ख्याल करेंगे, और हाईली क्वालिफाइड कोचेज ट्रेनर जो है उनके साथ लगे हुए होंगे, ठीक है ना। ये सारी चीज़ें अब देखें, मिट्टी और थर का अगर कोई बच्चा आकर खेलता है तो उसकी एक्साइटमेंट, वहाँ के लोगों का मोरल, उसका खुद की फैमिली का मोरल क्या होगा आप देखें। तो उन्होंने कहा हम मिट्टी और थर भी जाएंगे, ठीक है, शिकारपुर भी जाएंगे, सही वंजन भी खपे, बिल्कुल हाँ, हम जो है वो दादू की साइड भी जाएंगे, तो तमाम इलाकों में वो लोग जाएंगे ट्रायल लेने, या कोई ऐसी सेंट्रल पॉइंट पर बुलाएंगे बच्चों को कि आप आएँ और आकर ट्रायल लें। हाँ हाँ, सही सही, ॿई तरीक़ा ॾाढा बहितरीन तरीक़ा आहिनि। ऐं जेकॾहिं असां सिंध प्रीमियर लीग जी ॻाल्हि कयूं था त बेसिकली हक़ ई उन्हनि जो आहे जेके मक़ामी माण्हू आहिनि, सो उन्हनि जी सिलेक्शन थियणु खपे ऐं सुठे अंदाज़ में सिलेक्शन थियणु खपे। ॿी ॻाल्हि त जेकर असांजा जेके मेंटोर्स आहिनि उते उहे सम्झनि था उतां जे प्रॉब्लम्स खे, ऐं जेके बि न्यूट्रिशन प्रॉब्लम्स आहिनि, हेल्थ इशूज़ आहिनि, उन्हनि खे सुठे तरीक़े सां सम्झणु ऐं उन्हनि खे बहितरीन तरीक़े सां स्मूथली उन्हनि खे सॉल्व करणु, त मुंहिंजे ख़्याल सां इहो ॾाढो सुठो हिकिड़ो प्रोसेस आहे। ॿी ॻाल्हि त तव्हां कीअं सजेस्ट कंदा सिंध जे नौजवाननि खे, छाकाणि त तव्हां एज़ अ लीडिंग पर्सन बि कमु कयो पिया, सो सिलेक्टेड बि माशाल्लाह सां तव्हां आहियो, त कीअं गाइड कंदो असांजा जेके सिंधी नौजवान आहिनि, कीअं अॻियां अचनि, कीअं हिसो वठनि, पंहिंजे पाण खे मंझराइनि? अदी इन सिलसिले में सभिनी खां पहिरीं त मां इन प्लेटफॉर्म जे थ्रू
सिंध जे नौजवाननि खे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि त अलहमदिल्ला गवर्नमेंट जेके डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर मुक़ररु कया आहिनि उन्हनि सां कॉन्टेक्ट में अचनि, उहे जंहिं बि डिस्ट्रिक्ट में आहिनि। अलहमदिल्ला गवर्नमेंट जे तरफ़ां स्पेशल फंड्स ॾिना विया आहिनि त जेकॾहिं तव्हां वटि को प्रोफेशनल प्लेयर आहे त तव्हां उनखे सपोर्ट कयो। शुरू में असां उनखे माना गाइड कंदासीं, सपोर्ट कंदासीं। अगरि हू असांजे मयार ते अची थो वञे कंहिं बि गेम जो को प्रोफेशनल प्लेयर आहे त असां उनखे हिकिड़ो वज़ीफ़ो बि मुक़ररु करे सघूं था। त सिंध जे जेके 26 डिस्ट्रिक्ट में नवां DSOs आया आहिनि, इन खां अलावा बि माना 30-31 डिस्ट्रिक्ट जेके बि आहिनि सभिनी जे अंदरि इहा फैसिलिटी आहे। ऐं हिन प्लेटफॉर्म जे थ्रू उन्हनि नौजवाननि खे चवंदुसि पंहिंजे DSOs सां मिलनि, उन्हनि जूं ऑफिसिस खुलियल आहिनि, उते वञनि ऐं इनशाला उनखे तमामु घणो सपोर्ट कंदा। सही सही ओके। ऐं सिंध प्रीमियर लीग जे हवाले सां जेकॾहिं तव्हां गाइडेंस ॾींदव त कीअं ॾींदा? सिंध प्रीमियर लीग में अॼु तमामु सुठो कमु थियो आहे ऐं जीअं साईं चयो नौजवान कीअं हिसो वठनि? नौजवान चाहियां पई त तव्हां बि थोरो गाइड कंदा। उहा ई साॻी ॻाल्हि अची वेंदी माज़रत सां सर नदीम जी ॻाल्हि बिल्कुलु सही, पर इन में हिकिड़ो जेको जुमिलो आहे ॿियो सॼो कमु सुठो थियो आहे। मुंहिंजी पर्सनल राय आहे, माइट बि आऊं सही न हुजां, मक़ामी माण्हुनि खे न खयो वेंदो आहे। पोइ वेदर वो हैदराबाद हुजे, वेदर वो लाड़काणो हुजे, किथे बि मक़ामी माण्हू खे प्रोमोट करियो। फॉर एग्जाम्पल ॾिसो सिंध जो जेको सर ॻाल्हि कई, सिंध जो जेको डोमिसाइल आहे उहो त हैदराबाद में बि आहे, उहो त कराची में बि आहे। त मुंहिंजो अंदाज़ो आहे अगरि न लाड़काणे जी बि टीम ठहंदी त अलाह करे कोई हिकु अधु खेॾी वञे उते। बसि इन शइ ते ध्यानु ॾिनो वञे। उसमें इन्होंने 30 लड़के रखे हैं जो मकामी रखे हैं ना। देखें अगर सारे ही अगर हम लोकल लेवल पर लें लड़के एक दो बस नहीं, 5 लड़के मैंडेटरी हैं, ये लाजमी है हर फ्रेंचाइज। ये मकामी होंगे 5 ठीक है। तो 30 लड़के तो ऑटोमेटिक। ओके मां सम्झां पई जेको मैकेनिज्म तव्हां ॿुधायो पिया, जेका स्ट्रेटेजी तव्हां ॿुधायो पिया, मां सम्झां पई, असां ॾिसंदड़ बि यकीनन सम्झनि पिया। पर मां चाहियां थी त तव्हां कीअं गाइड कंदा असांजे व्यूअर्स खे कि तव्हां कहिड़े तरीक़े सां अचो ऐं पार्टिसिपेट कयो? देखें उसमें अभी ये लोग जो एक रजिस्ट्रेशन फॉर्म जो है वो अपनी वेबसाइट पर देंगे और जो क्रिकेटर अन्य वेबसाइट पे फॉर्म्स ना आया नहीं, अभी रजिस्ट्रेशन फॉर्म आएगा, ठीक है। फिर वो रजिस्टर्ड बच्चा अपने आप को रजिस्टर्ड करवाए, ठीक है ना। फिर उनको इतला दी जाएगी कि भाई देखो सोशल मीडिया का दौर है और जो क्रिकेट खेलता है ना बच्चा, उसको डेफिनेटली 100% पता है, ठीक है ना। ज्यादातर बच्चों को पता है कि भाई ये कब हो रही है, वो इन चीज़ों को फॉलो कर रहे हैं, SPL को फॉलो कर रहे हैं, PSL को भी फॉलो कर, और जितनी भी लीग होती है सबको फॉलो कर रहे होते हैं वो, ठीक है ना। अच्छा, फिर इनकी जो अभी आजकल सीनियर इंटर डिस्ट्रिक्ट चल रही है, उससे पहले अंडर 19 क्रिकेट चल रही थी, ठीक है ना। तो वो यही बच्चे होते हैं जो आके इन लीग्स के अंदर खेलते हैं। तो देखिए ये एक लॉन्ग प्रोसेस है, एक साल 2 साल के अंदर कोई भी क्रिकेटर नहीं बनता है। जो दूसरे बच्चे हैं या प्लेयर हैं उन्होंने सालों मेहनत की हुई होती है। कोई 5 साल से क्रिकेट खेल रहा है, कोई 6 साल से खेल रहा है और मुख्तलिफ इलाकों में, तो उसका लेवल जो है बहुत ज़्यादा हाई हो जाता है। तो जो यंग बच्चा है उसको ज़रूरत है इस बात की है कि वो अपनी फिटनेस, अपने स्किल वर्क और अपनी जो भी, अगर वो बॉलर है तो बॉलिंग पर और बैट्समैन है, बैटर है तो बैटिंग के ऊपर फोकस करें। तो 2-3 साल के अंदर वो इंशाल्लाह कहीं ना कहीं किसी लेवल पर आएगा। तो आप देखेंगे कि वो ऑटोमेटिक जो देखिए अच्छाई जो है ना वो रुकती नहीं है। आप कितने ही दबा लें अच्छाई को, वो सामने आ जाती है और बुराई भी नहीं रुकती है। अगर एक मिसाल है, मुझे खेलना नहीं आता और इनको खेलना आता है, इनको कब तक दबाएंगे आप? ये कभी ना कभी किसी न किसी फोरम पे, स्टेज पे, प्लेटफॉर्म पर आकर परफॉर्म कर जाएंगे। और मुझे कितने ही मौका दे दें, मैं हर जगह नाकाम होऊंगा। तो फिर जो मुझे मौका दे रहे हैं उनको भी शर्मिंदगी होती है कि यार इसको बार बार हम मौका दे रहे हैं, ये तो कुछ कर ही नहीं रहा है। तो कहने में जो अच्छा है, टैलेंटेड बच्चा है, वो यकीनन इसके अंदर आएगा। ओके जी, ॾाढी बहितरीन, ॾाढी सुठी, ॾाढी वैल्यूएबल ॻाल्हि कई आहे। तव्हां खां ज़रूरु कंटिन्यू कराईंदासीं, वक़्तु साई जो थी वियो आहे प्रोग्राम में। इन प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस, नंढो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं प्रोग्राम ऑन द स्क्रीन अवां लाइव ॾिसी रहिया आहियो। स्क्रीन ते नंबर बि हली रहियो आहे, हिकु दफ़ो मां अनाउंस कंदी हलां थी 022210285। तव्हां इहो डायल करे सघो था ऐं अवां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। क्रिकेट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई, लाइव कॉलर आहिनि, असां पहिरीं शामिल कयूं था पंहिंजे कॉलर खे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मजदूर कानपुर वगैरह कासमाबाद में जी जी, तव्हांखे प्रोग्राम ॾिसूं ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। तव्हांखे असां भलीकार चऊं था, ख़ुशि आहियो? तव्हां ठीकु आहियो? जी 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 जी, महिरबानी महिरबानी। क्रिकेट जे हवाले सां प्रोग्राम ॾिसूं पिया। जी अच्छा,
ॿियो अर्ज़ु इहो त असां आहियूं सीनियर सिटीज़न एसोसिएशन आहे असांजी। जी जी हलो जी हा असां ॿुधूं पिया, तव्हां ॻाल्हायो। इहो उहा प्रोग्राम में सुबुह जो इहो शरीक थियण लाइ चाहे थी, पोइ इहो कीअं थींदो सिलसिलो? असांजो हिकिड़ो वक़्तु आहे पजाइण जो। ओके ओके असांजा डायरेक्टर साहब ॿुधनि पिया, सो अगरि कंहिंखे बि प्रोग्राम में शामिल कराइणो आहे त तव्हांजी ॻाल्हि पहुची चुकी आहे, सो तव्हां कॉन्टेक्ट करे सघो था, ॻाल्हाए सघो था, पुछी सघो था। तव्हांजी महिरबानी, प्रोग्राम में तव्हां शामिल थियो, सुठो लॻो। जी 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 महिरबानी। ओके थैंक यू वंस अगेन। व्यूवर्स मां ॿुधायो पे त स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे 02221028555, तव्हां इहो डायल करे सघो था ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। जेका बि ॻाल्हि आहे रिलेटेड टू टॉपिक तव्हां करे सघो था। ऐं उनखां अलावा जेकॾहिं जीअं असां वटि हाणे ई कॉलर शामिल थिया आहिनि, उन्हनि चयो असांखे कंहिंखे प्रोग्राम में मोकिलिणो आहे, सो कोई एक्सपर्ट आहे जेको सुठी नॉलेज रखे थो, जंहिंजो सुठो एक्सपीरियंस आहे, जेको पंहिंजूं सुठियूं ख़िदमतूं सर अंजाम किथे कंहिं इदारे में ॾिए पियो, त मोस्ट वेलकम। मेहरान टेलीविजन जो ही अंगण हमेशह अव्हांखे वेलकम चवंदो, असां यंग टैलेंट खे पिणु वेलकम चवंदा आहियूं। सो को बि यंगस्टर आहे जेको पंहिंजी फील्ड में बहितरीन कमु करे पियो, असां तव्हांखे वेलकम चवंदासीं, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। यस असां प्रोग्राम जी तरफ़ वापसि मोटूं था। असांजे प्रोग्राम में जेके गेस्ट मौजूदु आहिनि उन्हनि जो हिकु दफ़ो ॿीहर तारीफ़ मां कराईंदी हलंदसि। अनवर अली रोशन साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं एक्स नेशनल बैडमिंटन प्लेयर पाण आहिनि। ऐं जेकॾहिं असां उन्हनि जी तालीम जी ॻाल्हि कयूं था त एमफिल सिंधन थियल आहे फिज़िकल एजुकेशन में। ऐं उनखां अलावा पाण सिलेक्टेड हींअर असां वटि स्पोर्ट पर्सन आहिनि जेके असांजे सिंध जे इलाइक़नि जी निगरानी कनि पिया। सो SPL जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई। SM नदीम साहब मौजूदु आहिनि ऐं संदन शख़्सियत खां बि यकीनन तव्हां वाक़िफ़ आहियो। असांजे प्रोग्राम में असां उन्हनि खे इनवाइट कंदा आहियूं ऐं हमेशह पाण असांजे प्रोग्राम में लबैक चई करे टाइमली पहुची वेंदा आहिनि ऐं ॾाढो बहितरीन तरीक़े सां अव्हां सां नॉलेज शेयर कंदा आहिनि। सो SPL जी सिलेक्शन उहा कीअं हुअणु खपे, छा था सम्झो? नहीं, इसके अंदर जैसे अभी हम बात कर रहे थे, ये अनवर साहब ने भी कहा मुकामी प्लेयर्स की, और बिल्कुल मैं इस बात से एग्री करता हूँ कि मुकामी प्लेयर अगर हैदराबाद बहादुर नाम है तो हैदराबाद के लड़के कोशिश करके ज़्यादा से ज़्यादा होने चाहिए। नवाबशाह लाल है, ठीक है ना, कराची गाजी है। अब क्या होता है कि ज़्यादातर लड़के कराची के जो है वो आ जाते हैं। वो क्यों आ जाते हैं कि उनको एक्सपोजर ज़्यादा है, मैचेस ज़्यादा मिलते हैं उनके अंदर, मतलब और भी काफ़ी चीज़ें जो है। और फिर जो क्रिकेट को लुक आफ्टर कर रहे हैं सिंध में ज़्यादातर वो कराची के ही लोग हैं। तो हमारी इसी इलाके के बच्चे क्या होता है वो दब जाते हैं इनकी साइड में। अगर कोई 19-20 है बच्चा और यहाँ का है, मतलब हैदराबाद का है, शहीद बेनज़ीराबाद का है, या मतलब इनसे मोहल्ले का जो भी इलाके हैं, तालुके हैं, जैसे ठट्टा, शिकारपुर, जैकबाबाद, इस टाइप के इलाके, मिट्टी थर पार कर, तो उन बच्चों को डेफिनेटली मौका देना चाहिए। उनको ड्रेसिंग रूम शेयर करवाना चाहिए, उनको ट्रेनिंग कैंप्स में बुलाना चाहिए, ताकि वो अगर उनके अंदर कोई कमी बेसी है तो वो उसको पूरा करें। और जहाँ तक आपने बात की सिलेक्शन क्राइटेरिया की, तो बिल्कुल ये एक रजिस्ट्रेशन फॉर्म आएगा इनकी तरफ से, ठीक है, उसमें ये एज भी मेंशन करेंगे कि हमें किस एज के बच्चों के ट्रायल्स कर रहे हैं। और बाकी जो इमर्जिंग प्लेयर हैं या इंटरनेशनल प्लेयर हैं उनकी सिलेक्शन जो है वो उनके डॉक्यूमेंट्स मंगाए जाएंगे, या उनका जो भी स्पोर्ट्स बैकग्राउंड है वो लोग फॉलो कर रहे होते हैं। अगर PCB का कोई टूर्नामेंट खेल रहा है या इंटरनेशनल प्लेयर है तो ज़्यादातर उनको पता होता है कि भाई शाहनवाज धानी जो है किस लेवल के प्लेयर हैं, मोहम्मद हसनैन जो है उन्होंने क्या किया हुआ है, तो और शुएब मलिक क्या किस लेवल पर खेल चुके, तो वो तो ऑटोमेटिक आ जाएंगे। वो क्या होता है कि जो हेड कोचेज होते हैं और टीम मालिकान, वो इनकी ड्राफ्टिंग होती है, उसके अंदर बैठते हैं और ये सारे जो है नाम जो है उनके सामने पेश किए जाते हैं। तो उनका टर्न होता है कि पहले नंबर पे आपने जो पिक करना है, दूसरे नंबर पे वो भी बाकायदा जो है ड्रॉज निकलता है उसका भी कि भाई पहले नंबर पे पिक जो है कौन लेगा। तो ये इस तरीके से इसकी जो है वो सिलेक्शन होती है। अब उसमें ये है कि कोचेज और टीम मालिकान उनका भी रोल होता है बहुत ज़्यादा कि वो किस प्लेयर को उठाना चाह रहे हैं और किसको नहीं उठाना चाह रहे हैं। तो वो टीम का जो मकसद है सिलेक्शन का क्राइटेरिया वो इस तरीके से होगा। ओके जी, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठे तरीक़े सां स्मूथली तव्हां असांजे व्यूवर्स सां शेयर कयो आहे, असां सां शेयर कयो आहे। सो ऑल द बेस्ट। जेके बि असांजे इलाइक़नि जा जेके बि नौजवान खेॾणु चाहिनि पिया, भरपूर तव्हांजी असां हिमायत कयूं पिया हिन प्रोग्राम में। ऐं असां चाहींदासीं त मक़ामी सिलेक्शन हुअणु खपे, जेको बेसिकली राइट बि आहे अव्हां सभिनीनि जो। ऐं इन ई शइ खे असां हिते डिस्कस करणु चाहियूं पिया त अव्हांजो जेको हक़ आहे घटि में घटि अव्हांखे ख़बर हुअणु खपे त असांजी सिलेक्शन थी सघे थी। ऐं जेको प्रोसेस आहे उहो तव्हां सां SM नदीम साहब शेयर करे चुका आहिनि। अच्छा अनवर अली रोशन साहब, अव्हां ब्रेक ते वञण खां पहिरीं कुझु ऐड करणु चाहियो पिया SPL जे हवाले सां? यस प्लीज़। हाँ, SPL हवाले सां इहो ई मूं चवणु पियो चाहियो थी त हीउ जेको नंढा नंढा असांजा एरियाज़ आहिनि, जीअं सिजावल आहे, ठट्टो आहे, बदीन आहे,
त इते टैलेंट हंट जे नाले सां नंढा नंढा प्रोग्राम कराया वञनि SPL जे हवाले सां ठीकु आहे। ऐं उन ते पहिरीं मीडिया ते ॿुधायो वञे। असांजे अल्हम्दुलिल्लाह जेका यंग जनरेशन आहे सोशल मीडिया में ॾाढी एक्टिव आहे ऐं उन्हनि ते पहिरीं खां अनाउंस कयो वञे त बाबा फलाणी तारीख़ ते टैलेंट हंट प्रोग्राम आहे। मूंखे पूरो यकीन आहे असांजा जेके सिंध जा रिमोट एरियाज़ आहिनि स्पेशली मुंहिंजा 2-3 विज़िट कयल आहिनि जिथे मां आहियां हाला में सईदाबाद में मां हिकिड़ो दफ़ो वियुसि विज़िट कयो त आउं ख़ुदि बि ग्रेड 2 ताईं क्रिकेट खेॾी चुको आहियां। त मूंखे ईअं शौक़ु थियो मां तव्हां हिकिड़ो नंढिड़ो किसो ॿुधायां त मूं चयो भला बैट मां खणी थोरो खेॾां त तव्हां यकीन करियो त मूं महसूसु कयो त न हिन बाल खे मां हाणे नथो खेॾी सघां। ऐं माना बाक़ाइदा सुठे लेवल ते ॿार खेॾनि पिया। त टैलेंट मौजूदु आहे। टैलेंट हंट प्रोग्राम रखिया वञनि स्पेशली रिमोट एरियाज़ में। सर जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। अक्सर कराची वारा असांजो हैदराबाद बि वीचारो माना पोइते थो रहिजी वञे। कराची वारा उहे बि असांजा आहिनि को इशू न आहे पर उन्हनि खे उते एॾो वॾो प्लेटफॉर्म आहे जो असांजा हिते मक़ामी जेके ॿार आहिनि उन्हनि खे ऑलरेडी एक्सपोजर ॾाढो सुठो आहे। उन्हनि खे ज़रूरत ई कोन्हे। असांजा ॿार वीचारा पोइते था रहिजी वञनि। टैलेंट हंट कयो वञे। ॿी इन में मां ख़ासि ॻाल्हि हिकिड़ी ज़रूरु ऐड कंदुसि त इन जी पब्लिसिटी ज़रूरु कई वञे। टैलेंट हंट प्रोग्राम थींदा आहिनि पर पब्लिसिटी न थींदी आहे त रीज़न केरु पहुचंदो ई कोन्हे। जॾहिं पहुचंदो ई कोन्हे त हू हिकिड़ी फॉर्मेलिटी हूंदी आहे त बाबा असां टैलेंट हंट कयो माण्हू निकिता कोन हाणे मजबूर आहियूं असांखे खिलाड़ी ॿिए हंधि ई खेॾणा पवंदा। उनजी पब्लिसिटी ऑफिशियली थियणु खपे त पोइ अल्हम्दुलिल्लाह टैलेंट पहुची वेंदो। थींदो ईअं ई आहे 1 या 2 खेॾंदो मक़ामी 2 मैक्सिमम 3 इन खां मथे हालांकि क्रिकेट जो एक्सपर्ट न आहियां सर वधीक ॿुधाईंदा पर 1-2 खेॾंदा। कोई 2 बि खेॾी आहे न त तव्हांजे पूरे डिस्ट्रिक्ट जी क्रिकेट अप थी वेंदी। उन्हनि जो मोरल बूस्ट थी वेंदो। उन्हनि खे देखा छो त मक़ामी आहिनि न उन्हनि खे देखा देखी में ॿिया नवां खिलाड़ी। अच्छा भला ॾिसो असां वटि इकोनॉमिकली रेट हाई थींदो जीअं पब्लिसिटी थिए थी हितां जा ई नौजवान निकिरनि था त पोइ माना उते किथे न किथे पॉवर्टी जो बि थोरो घणो ख़ात्मो आहे। इते बि इहो रस्तो आहे। ॾिसो बिल्कुलु आहे बिल्कुलु आहे। असल में जॾहिं को ॿार खेॾी प्रोफेशनल लेवल ते अचे थो त उनखे जॉब्स मिले थी। डिपार्टमेंटल गेम ॾाढी एक्टिव आहे असांजी। अल्हम्दुलिल्लाह अवेयरनेस जी थोड़ी घटिताई आहे। अदरवाइज़ ऑलमोस्ट जेके वॾा वॾा डिपार्टमेंट आहिनि जीअं हबीब बैंक आहे वापडा आहे पाकिस्तान आर्मी आहे पाकिस्तान नेवी आहे ईअं असांजी माना तमामु घणा डिपार्टमेंट आहिनि। अगरि असांजा नौजवान थोरो सुठे प्लेटफॉर्म ते अचनि मिनिमम डिस्ट्रिक्ट लेवल ते अचनि त उन्हनि खे इनशाला किथे न किथे डिपार्टमेंटल जॉब्स बि मिली वेंदियूं। ऐं उन्हनि जो इशू हिकिड़े ॿी सूरत में बि हल थी सघे थो क्लब्स खे ज्वाइन कनि। क्लब्स ज्वाइन कंदा क्लब्स वटि पंहिंजो पूरो सामान हूंदो आहे त पोइ उते हिकिड़ी नंढड़ी मेंबरशिप हूंदी आहे उहा एॾी कॉस्टली न हूंदी आहे। क्लब्स खे वरी असां सपोर्ट कंदा आहियूं जेको सिंध गवर्नमेंट क्लब्स खे बाक़ाइदा सपोर्ट कंदी आहे। असां वटि क्लब रजिस्टर्ड थींदा आहिनि। ॿी हिकिड़ी नंढी ॻाल्हि यादि अचे शेयर कंदो हलां त जेके बि क्लब्स हुजनि उहे पाण खे एफिलिएशन वठनि मक़ामी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर वटि। फॉर एग्जाम्पल मटियारी में त मटियारी में मूं वटि अचनि। अगरि हैदराबाद में त हैदराबाद जे DSO वटि वञनि। क्लब खे रजिस्टर कराईंदा उन्हनि खे फंड्स मिलंदा। इवन अगरि को खिलाड़ी असां ॾिसूं था अगरि असांखे सुठो लॻे थो त असां उन्हनि खे वज़ीफ़ो पाण बि मुक़ररु करे सघूं था। गवर्नमेंट असांखे इहो बि माना चयो आहे असांजे डायरेक्टर साहब इहो बि चयो त इन में तव्हां कुझु न कुझु जेके मक़ामी हुजनि तव्हां उन्हनि खे कॉन्टीजेंसी बेस ते 10,000 ई सही पर हिकिड़ो वज़ीफ़ो ॾेई सघो था त इहो आहे पॉवर्टी ख़तमु थी सघे थी ऐं हू सेटल थी सघनि था। अल्हम्दुलिल्लाह आउं ख़ुदि डिपार्टमेंटल गेम खेॾियो आहियां सॼी ज़िंदगी। ऐं पाकिस्तान वापडा खे सर्व कयो आहे अल्हम्दुलिल्लाह त उनमें ॾाढो सुठो प्रमोशन आहे ऐं डिपार्टमेंटल गेम ॾाढी अहम आहे उनमें खेॾियो वञे त बहितर आहे। सही सही ॾाढी तव्हां सुठी ॻाल्हि कई आहे। टैलेंट हंट प्रोग्राम्स असां वटि थियणु खपनि और इहे पब्लिसिटी थियणु खपे ऐं पब्लिसिटी सां थींदो ईअं त कुंड कुड़िछ जा नौजवान जेके इंट्रस्टेड हूंदा यकीननि उहे निकिरंदा ऐं उहे चाहींदा त असां पार्टिसिपेट ज़रूरु कयूं असां पार्टिसिपेशन में ज़रूरु हुजूं ऐं उन सां हिकिड़ो हौसलो बि बुलंद थिए थो ऐं पोइ वरी अॻियां जा बि रस्ता यकीननि पोइ खुलनि था। अच्छा असां अगेन SPL जी ॻाल्हि कंदासीं जेकॾहिं असां सिलेक्शन जी ॻाल्हि कयूं था त फॉर्म ईज़ी हूंदो आहे थोड़ा हार्ड हुंदो आ की हुंदो आ? नहीं, अमूमन पीसीबी भी वही फॉर्म देती है और प्लेयर जो है जैसे अंडर 19, 16 वाले बच्चे हैं, अंडर 13 वाले हैं, अब वो इसी फॉर्म को फिल करते हैं और मुख्तलिफ लीग्स जो हो रही हैं वो भी ऐसी है, तो इतना कोई हार्ड नहीं होता है, सिर्फ नाम होता है, फादर का नाम होगा और CNIC नंबर अगर आपका बना हुआ है तो वो है, नहीं तो बेफाम नंबर वो होता है। उसके अलावा आप बैट्समैन हैं, कीपर हैं, ऑलराउंडर हैं, बॉलर हैं,
वो एक ऑप्शन Category, सही। कैटेगरीज, और वो उसको टिक करना होता है। उसके सही। बाद आपका जो है कॉन्टेक्ट नंबर, और अगर ईमेल है तो ईमेल पर, इतना कोई ज़्यादा हार्ड नहीं होता। सही सही, जबरदस्त, बेहतरीन अभी है अभी सर। जैसे 21 और 22 और 23 तारीख को कराची के अंदर पेशावर ज़ल्मी जो है वो सिंध टैलेंट हंट के नाम से उन्होंने एक प्रोग्राम शुरू किया है, ठीक है। तो मैं तमाम जो बच्चे जो क्रिकेटर हैं उनसे गुजारिश करूंगा कि 21 तारीख को कराची के ट्रायल हैं, 22 को हैदराबाद रीजन के ट्रायल हैं, और 23 तारीख को लाड़काना रीजन के ट्रायल हैं। तो जो बच्चे इंटरेस्टेड हैं, और पेशावर ज़ल्मी जो है PSL की बहुत बड़ी फ्रेंचाइज है, उसमें अगर हिस्सा लेना चाहते हैं और अपने टैलेंट को शो कराना चाहते हैं तो वो कराची जाएं, राशिद लतीफ़ क्रिकेट एकेडमी, वहाँ पर जो है ये ट्रायल मुनक्किद हो रहे हैं। और आप जाकर ट्रायल दें तो इंशाल्लाह अगर टैलेंटेड होंगे तो डेफिनेटली वहाँ के जो कोचेज़ हैं, सेलेक्टर हैं, उनको देखेंगे और आगे लेकर आएंगे। तो ये इसी तरीके वो उन्होंने सिंध के नाम से शुरू किया है। ये एक बहुत अच्छी बात है कि कहाँ पेशावर ज़ल्मी और कहाँ जो है वो सिंध टैलेंट हंट के नाम से उन्होंने एक प्रोग्राम शुरू किया है। 21, 22, 23 3 दिन उसके ठीक है, जबरदस्त। ऐं प्रमोशन त हाणे मुंहिंजे ख्याल सां ईज़ी आहे, सोशल मीडिया पाण सभु यूज़ कयूं था, ऐं हिते प्रोग्राम में भी जेकॾहिं ॻाल्हि कई आहे त इहा हिकु क़िस्म जी प्रमोशन ज़रूर आहे। सो जेके भी इंटरेस्टेड कैंडिडेट्स आहिनि, क्रिकेट बहुत ज्यादा जो है वन नेशन वन पैशन कहते हैं ना, PCB का ये स्लोगन है। जी जी, क्रिकेट बहुत ज्यादा जो है पाकिस्तान, सही पिया चओ तव्हां, बिल्कुलु सही चओ पिया। असां न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। हिन प्रोग्राम सां ख़ासि ताब ज़ीरा प्लस जो आहे, ऐं ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस, ज़ीरा प्लस सां हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे। व्यूअर्स, तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण।